बाबा खां असांखे मुमकिन आहे त इन हवाले सां बि शिकायत रही त हुन घर जी भेट में जदोजहदुनि खे, सियासी तहरीकुनि खे, अमली ज़िंदगी खे वधीक वक़्तु ॾिनो ऐं घणे भाङे उन जी जेका बि ज़िंदगी गुज़री उहा तहरीकुनि में गुज़री ऐं लिखण पढ़ण में अदब सां लाॻापियल हुजण जे नाते गुज़री। ऐं बाबा जो हिकिड़ी जेका वॾी ख़ूबी, जीअं रुबीना बि पंहिंजे मकाले में ॼाणायो त हुन असांजे ख़ानदान जी हिकिड़ी काया पलट करे छॾी ऐं बाबा जे खाबीदुर सां सलाहजण तरक़ी पसंद लॾे में अचण खां अॻु जेको आहे असांजी ख़ानदान जी सुञाणप जेका हुई उहा मौलवी हाफ़िज़ अब्दुल हमीद भट्टी, जेको असांजो ॾाॾो हुयो, उहो बि हिकिड़ो वॾो आलिम फाज़िल माण्हू हुयो ऐं शरीयत ते उनजो हिकिड़ो वॾो किताबु तोहफ़तुल फ़क़ीह बि लिखियलु आहे, जेको ख़ासि करे मूंखे हाणे इन वकालत जी फील्ड में प्रैक्टिस में, छो त कानून जेके आहिनि उहे तक़रीबन शरीयत सां लाॻापियल आहिनि, त उन में मूंखे ॾाढो मददगार साबित थींदो आहे। त उहो जॾहिं ॾाॾे असांजे बाबा खे ठेड़ी जे मदरसे में इन सां नियत सां विहारियो त हू जेको आहे मुंहिंजो जानशीन थींदो ऐं हाफ़िज़ थींदो क़ुर जो। पर जॾहिं बाबा सिंध मदरसे में पढ़णु वियो त उते हुन जो इंटरेक्शन जेको आहे उहो नूरुद्दीन सरकी साहब, एहसान बदवी साहब ऐं शेख याज़ ऐं ॿिया अहिड़ा खोड़, गोबिंद माली, कीरत बाबाणी, इहे सभु जेके बि शुरूआती दौर में हुया कराची में, जेके उन जेके बि तरक़ी पसंद फ़िक्र सां लाॻापियल हुया, बाबा उन्हनि जे सोबत में अची वियो ऐं उन जी तरबियत में अची करे उहो बाबा हिकिड़े क़िस्म जे असांजे ख़ानदान सां जहिड़ो कयो त बग़ावत कई जेका आहे। ऐं उनखां पोइ जेको आहे असांजी फैमिली जेका आहे उहा जंहिंखे चवंदा त दुनिया जी तालीम ॾांहुं रोशनास थी, उन तरफ़ आई ऐं शुक्र आहे त हाणे असांजी भट्टी फैमिली आहे, काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे के डॉक्टर थी विया, के इंजीनियर थी विया, के ॿियनि मुख़्तलिफ़ फील्ड्स में हलिया विया। त हिकिड़े क़िस्म जी इहा हिकिड़ी वॾी बग़ावत हुई त उन पंहिंजो जेको मुस्तक़बिल जेको आहे उनजो जेको आहे उहो रस्तो जेको चूंडियो, उहो हिकिड़ो रस्तो रिवायती रुजत परस्ती खां हटी करे तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याली जे तरफ़ उनजो जेको आहे लाड़ो थी वियो। ऐं सिंध मदरसे में ई जॾहिं पाकिस्तान जो पहिरियों आइन साज़ दस्तूर 1951 में, जंहिंमें उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो करार ॾिनो वियो हुयो, त उनखां पोइ जेका उते सिंध जे सिंधी अदीबनि जेका आहे सिंधी ॿोली, क़ौमी ॿोली मुहिम शुरू कई कराची में ऐं हिकिड़ी तहरीक हलाई, उन में बि बाबा जेको आहे उहा सिंधियुनि जी पंहिंजी सिंधी ॿोली जे लाइ उहा हिकिड़ी पाकिस्तान ठहण खां पोइ जेका सभ खां पहिरीं असां इहो सम्झंदा आहियूं त हिकिड़ी 1 यूनिट मुख़ालिफ़ तहरीक आहे, पर उनखां बि अॻु में जेका आहे उहा जेका सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो करार ॾियण वारी जेका तहरीक हली, मूवमेंट हली, ऐं उन जे उन में देखा देखी में जेको आहे पोइ सिंधी अदबी संगत जो बुनियाद बि पियो 1952 में। उहा तंज़ीम जेका आहे अॼु ॾींहं ताईं उन ई स्लोगन ते
क़ाइमु आहे त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जेको नालो उन वक़्तु 1952 ईस्वी में सिंधी अदीबनि जेको आहे कराची में पंहिंजी स्ट्रगल सां तहरीक सां जेका शुरूआति कई ऐं उन खां पोइ 1 यूनिट मुखालिफ़ तहरीक हुजे ऐं ज़िया जे दौर में ऐं बाबा जेको आहे उहो जेलुनि में रहियो सख़्तियूं सठियूं ऐं रूपोशी जा ज़माना ॾिठा 1 यूनिट मुखालिफ़ तहरीक में त इन सेंस में बाबा जो जेको आहे घणो जेका तवजह जेका आहे उहा मरकूज़ जेका रही उहा सिंध जे इज्तमाही मुफ़ादनि जी तहरीकनि ते इज्तमाही जदोजहदनि ते रही ऐं असांखे उन ते फ़ख़ुरु आहे त असांजे बाबा जेको आहे पंहिंजे सिंध धरतीअ ऐं सिंधी क़ौम जे लाइ पंहिंजे हिसे पतीअ जो कमु कयो ऐं उनखां वधीक कमु कयो ऐं जेका इहा ॻाल्हि जेका आहे असां जे लाइ हमेशह हिकिड़ी फ़ख़ुरु लाइक़ु रही आहे ऐं उन में ईअं बि न आहे त को असां को उन में को उनखे उन्हनि तहरीकनि खे उन्हनि जदोजहदनि खे उन्हनि ॾुखियाईनि खे कॾहिं बि जेको आहे उनजो को रोअण पिटियो हुजे या उनखे किथे को जेको आहे असां उनखे पंहिंजनि शयुनि जे हक़नि जे लाइ या पंहिंजनि हिकिड़नि ज़ाती मुफ़ादनि जे लाइ इस्तेमालु कयो हुजे कतनि कोन बल्कि असां खे अॼु बि फ़ख़ुरु आहे त असां पंहिंजे पीउ जी असां पंहिंजे रशीद भट्टी पंहिंजे वालिद जी उन वाट ते क़ाइमु आहियूं जेका वाट हू जलाए वियो हुयो उहा रोशन ख़्याली जी उहा तरक़ी पसंदी जी सोच जेका आहे उहा असांजे रूह में जेका आहे रत में शामिलु थी चुकी आहे ऐं असां हमेशह जेका आहे पंहिंजी साबित क़दमी सां उन रस्ते ते जेको आहे हलंदा रहंदासीं उन रस्ते खे निभाईंदा रहंदासीं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जी सिंध साईं अदल सुमरे खां मूं हाणे पुछो त साईं तव्हांजे मकाले जो उनवान छा आहे चाहे मकालो बिना उनवान जे पढ़ंदुसि सो साईं अचनि ऐं बिना उनवान जे रशीद भट्टी साहिब ते मकालो पढ़नि सिंधी अदबी संगत सिंध जो अॻूणो सेक्रेटरी जनरल शाइर अदीब मुहक़िक़ साईं अदल सुमरो साहिबु शेख याज़ रशीद भट्टी जी लाॾाणे ते चयो हुयो त छिनी गुल गुलाब जा कयई धारूं धार छिनी गुल गुलाब जा कयई धारूं धार अड़े मोत मयार एॾो साड़ सुगंध सी अॼोके मेड़ा कई सदारत कंदड़ मोहतरम मुख़्तियार मलक ऐं ॿिया मानाता दोस्त मानाइतु भेनरूं ऐं साम्हूं वेठल ओतिरा ई मौजूद महिमान असुल में मां रशीद भट्टी साहिब ते जेके बि 4-5 लिखिया आहिनि उहे तासुर ई आहिनि मकाला न आहिनि मकालो मां लिखी न सघियो आहिनि इन्हनि ख़ासि तौर ते अहिड़े शेख याज़ जे जेके सेंटीमेंट्स थोरा हूंदा आहिनि इहे ऐं ॿी ॻाल्हि त जेके वॾियूं शख़्सियतूं हूंदियूं आहिनि न उन जूं ॻाल्हियूं बार बार वरजाई वेंदियूं आहिनि साॻियूं ॻाल्हियूं ऐं नौजवाननि खे ॿुधाई वेंदियूं आहिनि त हीअ केॾियूं वॾियूं शख़्सियतूं आहिनि उन जूं ॻाल्हियूं लाज़मी जीअं मां सचल ॻाल्हि कई त उहो बार बार उहे साॻियूं ॻाल्हियूं आहिनि जेके बार बार वरजाई वेंदियूं जीअं उन्हनि खे इहो अहसासु रहे त असांजी जेके पंहिंजे दौर जूं वॾी शख़्सियतूं उन्हनि कहिड़ा कारनामा अंजाम ॾिना आहिनि त मुंहिंजो बि हिकु हीउ तासुरु आहे माना रिसर्च पेपर न आहे मूं अॻु में ई लिखियलु आहे पर हाणे छाकाणि मूं साईं ममताज़ खे बि चयो हो त माना जीअं हाज़िरी आहे त लाज़मी आहे त साईं खे यादि करिणो आहे जागीराणी महले में अलमिनार अख़बार जी प्रेस भरिसां माण्हुनि जो मेड़ाको थियो आहे पाड़ेसिरी ऐं वाटड़ू कुर परेशान नज़र अची रहिया आहिनि जुलूस जूं तयारियूं थी रहियूं आहिनि अदा ख़ैर त आहे हिननि माण्हुनि सां कहिड़ो मसइलो आहे जो बैनर ऐं झंडा खयां अथनि इहो सॼो कमु मौली साहिब जे पुटु बगन जो आहे हिकु अदबी संगत ठाही अथई हाणे हेतिरा सतरा संगती गॾु कया अथई ऐं चए थो सिंधी ॿोली ऐं किताब ख़तरे में आहिनि उन्हनि जो बचाव करिणो आहे पर हीअ त सभु मौलाई क़िस्म जा माण्हू था ॾिसजनि हिननि जी अॻुवाणी बि हिकिड़ो मौलाई करे रहियो आहे उहो वीचारो मौलाई लॾो कंहिंजो कहिड़ो बचाव ऐं मदद करे सघंदो बसि मिड़ई अॼु बगन जा इनकलाबी अंगल आहिनि मौलवी साहिबु घणो ई सम्झायो अथसि पर मुड़े ई कोन थो जुलूस में शामिलु नौजवान ऐं ॿुढड़ा नारा हणंदा अॻिते वधी वञनि था अलमिनार अख़बार शमसिया कुतुबखानो जागीराणी महलो सखर मालिक मौली अब्दुल हमीद भट्टी पीर हुसामुद्दीन राज़ी जो फ़िदाई अल राज़ी जे नाले सां सहाफ़ती सफ़र जो पहिरियों पंधु बि अलमिनार हुई संदसि अफ़साना ऐं नाविल जेको अल ज़ुलेखा उहो बि उन ई अख़बार में छपियो हो मौली साहिबु अब्दुल हमीद भट्टी वॾो खड़के वारो माण्हू हो सदाईं पेरनि हेठां विली जीप ऐं हथ में बेद जो डंडो ऐं आवाज़ में रोब ताब पाड़े या प्रेस में हूंदो हो त पंहिंजे हुअण जो अहसासु ॾियारींदो
नंढे वॾे खे ख़बर पइजी वेंदी हुई त मौली साहिबु ऑफिस में वेठो आहे। अरोड़िया कंहिं ऑफिस ना कमकार सबबु निकिरी वेंदो हो त ख़ामोशी छांइजी वेंदी हुई। मौली साहिबु पंहिंजे वॾे पुट खे मौलवी बणण लाइ ठेड़ी वारे मदरसे में दाख़िल करायो। संदसि ख़्वाहिश हुई त हुनजो पुटु मौलवी अब्दुल रशीद अलोरी जे नाले सां मशहूरु थिए। मां ठेड़ीअ जे मदरसे में न पढ़ंदुसि। पहिरीं मज़ामत ऐं पोइ मज़ामतुनि जो अणखुट सिलसिलो जारी थी वियो। मौलवी साहिब जा ख़्वाब ज़ख़्मी थी विया। असांजे नसीबनि में ठेड़ी पटीदनि, ही लंडन, ही पेरिस, ही वियाना अव्हां जा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं रशीद भट्टी साहिब सां मिलणो आहे। अबा कहिड़ो कमु अथई? कंहिं केस जे सिलसिले में आयो आहियां छा? न साईं, मां शाइरु आहियां, साणसि मिलणु थो चाहियां। छड़ो शाइरी कंदो आहियां या ॿियो बि को धंधो अथई? वांदा वांदनि खे अची ॻोल्हियो लहनि। हू सुञो मुतकबर हुन ऑफिस में वेंदो अथई। ही वांदा वांदा रोलू ऐं अदीब शाइर किथे त अब्दुल रशीद खे सुठो वकील थियणु ॾियनि। अब्दुल रशीद वांदनि ऐं टिपातनि जे वर चढ़ी वियो आहे। न मौलवी थियो, न वरी मशहूरु वकील थी सघियो। मौलवी साहिब खे हथ में त बेद जो ॾंडो हूंदो हो, पर संदसि हथियार हफ़्तेवार अलमनार हूंदी हुई। ॾंडे वारो मौलवी साहिबु ऐं झंडे वारो कामरेड अब्दुल रशीद भट्टी। मौलवी साहिब चयोसि, हीअ ऑफिस जे ॿाहिरां नाले जी तख़्तीअ ते तो रशीद भट्टी लिखायो आहे। रशीद अलाह जी सिफ़त आहे, तूं तख़्तीअ ते अब्दुल रशीद लिखाए। बाबा, मां रशीद त आहियां पर भट्टी बि आहियां। अलाह साईं, भट्टी त कोन्हे। जवाब अहिड़ा जो सभु खणी माठ कनि। जागीराणी पाड़े वारी अलोरी मस्जिद में सिंधी टोपी पाए जॾहिं ईद निमाज़ पढ़णु ईंदो हो त केतिरा ई माण्हू खेसि अचरज मां ॾिसंदा हुआ। साईं, तव्हां बि निमाज़ पढ़ंदा आहियो छा? छो ॾोहो कमु आहे छा? या तोखे अलाह ताला मोकिलियो आहे त वञी रशीद भट्टीअ खां पुछी आहे त निमाज़ छो थो पढ़ां? हुन जा पंहिंजा ढंग, निराला अंदाज़, वेझनि दोस्तनि सां बेइंतिहा प्यारु कंदड़ दोस्त बि हुन सां हुजाता हुआ। हिकिड़े दफ़े टंगो टाली करे वाह में उछलायऊंसि। अणतारू हो, ज़रे घटि ॿुॾो थिए, पाण ई नाराज़ थिए, पाण ई परची वञे। परचे त दोस्तनि खे ठोशा आणे, गारियूं ॾे, वॾा वॾा टहक ॾे, ॿीणा ऐं टीणा टहक। हुनजे टहकनि में ज़िंदगी हुई। आहे अलमीनार में टहकनि जी गूंजार, ॼण त हू आहे हिते। रखियल अञा मेज़ ते ऐं न कंई अख़बार, ॼण त हू आहे हिते। उहा ई अलमीनार जंहिंजी हिकु तारीख़ हुई। उनजी कहाणी जी पुॼाणी हीअं थी, प्रेस वारी जाइ ते महन जो वाड़ो ऐं वाड़े में मौलवी साहिब जी वॾी तस्वीर टंगियल। मुंहिंजी जॾहिं मौलवी साहिब जी तस्वीर ते नज़र पवंदी हुई त ॼण के आवाज़ ॿुधण में ईंदा हुआ, अड़े नालाइको, मुंहिंजो वाड़े में साह थो मुंहिंजे, मूंखे हितां ॿाहिरि कढो। मौलवी साहिब जी तस्वीर खे आज़ादी तॾहिं नसीब थी जॾहिं वाड़े जी जाइ ते स्कूल खुलियो। हिकु स्कूल मौलवी साहिब जी मिल्कियत बि हो, जितां मूं प्राइमरी तालीम हासिलु कई। उस्तादनि जी ज़हनी गुरबत हाणे के दौर खां मिड़े ई कुझु घटि हूंदी हुई। वांदा वेठा हूंदा हुआ त पिया हुन ते तबसरो कंदा हुआ। केॾे न अफ़सोस जी ॻाल्हि आहे, मौलवी साहिब जो वॾो फर्दन सही माना में संदसि जान अची न थी सघियो। बुरी संगत जे असर में अची वियो। क़ुर छॾे कूड़ियूं कहाणियूं किसा वेठो पढ़े। अलाए छा थो पढ़े, अलाए छा थो लिखे। शेख अयाज़, नियाज़ हमायूनी, तनी रबासी, हमीन सिंधी, फता मलक, परवानो भट्टी, जमाल अबड़ो, ताज बलोच, नबी बच खोसो, अल्ताफ़ अब्बासी ऐं ॿियनि नाले वारनि अदीबनि ऐं शाइरनि सां रशीद भट्टीअ मूंखे मिलायो। जमाल अबड़ा ई नौजवान शाइर आहे। अदल सुमरो संदसि शाइरी रिसालनि में बि छपिजे थी। सिंधालजी वारनि कैनाडा जे इस्कार जॉन मैकलिन खे उमाणियो त उनखे रशीद भट्टी साहिबु अरोड़ घुमाइणु हलियो। मुशाइरनि में वठी वेंदो, एतिरी हिमत अफ़ज़ाई गजाणनि में सलाहूं ॾींदो, रहनुमाई कंदो, महिनत करण ऐं पढ़ण लाइ उत्साहींदो। ऐं अदबी संग जे सफ़र में ॼण त दोस्त थी वियासीं। अदल सुमरा, शेख अयाज़ जा मुंशी कहिड़ा हाल अथई? अॼुकल्ह तुंहिंजा वॾा ठठा आहिनि, रोज़ तूं शेख अयाज़ जी मानी खाई। असांखे त कॾहिं कॾहिं कंहिं महिमान जे बहाने संदसि मानी नसीब थींदी आहे। वरी टहक अहिड़ा ॾींदो जेके संदसि दिलि जे ज़ख़्मनि खे लिकाईंदा हुआ। हिकु भेरे संदसि पेर जे आंगूठे में ज़ख़्म थी पियो, शुगर वधण करे तबियत बि ख़राबु थी पियसि। इलाज वास्ते कराची वियो त डॉक्टर ने संदसि पेर जो आंगूठो कटे छॾियो। वापसि मोटियो त ख़ैरियत पुछण ते वराणे आई। मौत खे त फ़िलहालु आंगूठो ॾेई आयो आहियां, सो बि पेर जो। एतिरी बेपरवाही मूंझारनि में बि मुर्के, एतिरी बेपरवाही मूंझारनि बि मुर्के। अजीब इंसानु हो, वांदो वेहणु कॾहिं सिखियो ई कीन। कहाणियूं, मकाला, मज़मून, मुहाग, कालम, तर्जुमा, कलम मां मस कॾहिं न सुके। ख़ुशियूं छॾे जे ॾुख बि ॾिठासीं त छा थियो, सिंधड़ी रहे असीं न रहियासीं त छा थियो। हू पंहिंजा सभु सुख
हुन पंहिंजा सभु सुख सिंध खे अर्पे छॾिया। सिंधी ॿोली ऐं अदब खे घणो कुझु ॾिनई, पर मोट में तलब ई तंवार न कयईं। असां वटि सिंध जे नाले में कंहिं छा छा वरितो, उनजो कंहिं वटि हिसाब किताब ई कोन्हे। उहिदनि ऐं कुर्सियुनि ते सिंध ऐं सिंधी ॿोली कंहिंखे बि यादि न रहंदी आहे। नौकिरी मां लाथिया वेंदा या रिटायर थींदा त सिंध सिंध पई पवंदी। रशीद भटीअ जो रस्तो ई पंहिंजो हो। पंहिंजी ॿोलीअ सां गॾु पाकिस्तानी ॿोलियुनि लाइ बि फ़िक्रमंद हो। को ज़ाती मतिलबु न शोहरत जी ज़रूरत। तनवीर नक़वीअ सां गॾिजी हुन पंजाबी अदीबनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं खेनि पंहिंजी माउ ॿोलीअ जो अहसासु ॾियारियो। लाहौर जे पाक टी हाउस में हुन अहमद नदीम कासमी, मुनीर नियाज़ी, शफ़क़त तनीर मिर्ज़ा वारनि सां कचहरियूं कयूं। हीउ कहिड़ो वांदो ऐं सिर फिरियो सिंधी अदीब आहे जंहिंखे बुले शाह जी ॿोलीअ जो उल्को वरायो वियो आहे। वज़ीर आगा ऐं जमील मलक एतराफ़ कंदे खेसि चयो हो, पंजाबी अदीबनि जे गुज़र सफ़र जो वसीलो उर्दू आहे, जेका उन्हनि जी मजबूरी आहे। पर रशीद भटीअ जी कहिड़ी मजबूरी? हिन जी मजबूरी इहा हुई त हू मुंहं ते सचु चई ॾींदो हो, खरो ऐं खोरो ॻाल्हाईंदो हो, जंहिं करे नाज़िक मिज़ाज ज़माने साज़ माण्हू हुन खां लवाईंदा हुआ। जेकॾहिं खेसि साम्हूं ईंदे ॾिसंदा हुआ त रस्तो मटाए हलिया वेंदा हुआ। संदसि हिकु अदीब कामरो दोस्त जॾहिं सखर में बदिली थी आयो त हू साणसि मिलण लाइ हुनजी ऑफ़िस वियो। जॾहिं रशीद भटीअ पटे वारे मरफ़त खेसि पंहिंजे अचण जो इतलाह ॾिनो त हू ॿिए दरवाज़े मां भॼी हलियो वियो ऐं खेसि नियापो कयईं त हू आईंदा हुनजी ऑफ़िस में अचण जी ज़हमत न करे, जो साणसि मिलणु हुनजी नौकिरीअ लाइ ख़तरे जो सबबु थी सघे थो। इहा ॻाल्हि ज़ाहिर करे थी त रशीद भटी केतिरो ख़तरनाक माण्हू हो। हू सखर लॉ कॉलेज में क़ानून जो प्रोफेसर हो, पर पोइ बि क़ानून हुनखे पाण लाइ ख़तरो सम्झंदो हो। हू सिंधी अदबी संगत सां गॾु सिंध जे तरक़ीअ लाइ पतोड़ींदड़ तंज़ीमुनि खे बि वक़्तु ॾींदो हो। 1978 में एजाज़ कुरैशी साहिबु सखर आयो त हिते सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जी शाख क़ाइमु थी। सदर रशीद भटी, नायब सदर अदल सुमरो, सेक्रेटरी सजादुल्ला कुरैशी ऐं ॿिया उहिदेदार। साईं सजादुल्ला साहिब हिते वेठा आहिनि। शिगा मर्कज़ पारां चयो वियो त शाह लतीफ़ साल 1978 जो आख़िरी प्रोग्राम 31 डिसंबर सखर में थींदो। तॾहिं सिगा जो शुरूआती दौरो उनजे अॻुवान अञा एतिरा सियाणा कोन थिया हुआ। अदब ऐं कल्चर खे बि अहमियत ॾिनी वेंदी हुई। हाणे सिगा वटि पैसो आहे, वॾा मनसूबा आहिनि, अदब ऐं आर्ट वारे एजेंडा हुननि खां विसरी वई आहे। रशीद भटीअ चयो त साल जो आख़िरी लतीफ़ डे मल्हाइण लाइ असां माण्हुनि खां चंदे वठण बदिरां सिनेमा में फिल्म शो कंदासीं। फ़ैसिले मुताबिक़ पैराडाइज़ सिनेमा सखर में फॉर हूम द बेल टॉल्स द मॉर्निंग शो रखियोसीं। हिकु टिकट 20 रुपयनि में हुई। टिकटूं अॻु में खपायूंसीं, वॾा तजुर्बा थिया। हू ॾिसो मौली साहिब जो पुटु अदो बगन सिनेमा ते टिकटूं बि विकिणे। आवाज़ हिकु ख़ुशहाल हमराह जेको सिंध ऐं सिंधी अदब सां मोहबत जा राग पियो आलाप थींदो, तंहिं वटि टिकटूं खणी वियासीं। रशीद भटीअ खे भला ॿियो कमकार कोन्हे जो फिल्मुनि जो टिकटूं थो खपाए। कॾहिं सिंधी अदबी संगत, हाणे वरी सिगा, वकालत हलेसि कान थी, वते थो गैर ज़रूरी कमु कंदो। लतीफ़ जो ॾींहुं जेकॾहिं अवां न मल्हायो त भला छा थी पियो। एतिरनि जुमिलनि चवण जे बावजूदि हुन मजबूरी मां टिकट वठंदे 20 रुपयनि बदिरां 5 रुपया असांखे ॾिना, जेके हुन ॾाढो उछलाए असां दुकान ते लही आयासीं। सखर जिमखाने में उहो यादगार लतीफ़ जो ॾींहुं सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी सदारत में थियो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान, आबदा परिन लतीफ़ साईं खे जेका भेटा ॾिनी उहा अञा ताईं विसरे नथी। प्रोग्राम जी कामयाबी ते अब्दुल रशीद भटी ॾाढो ख़ुशि हो। हू जॾहिं ख़ुशि थींदो त हिकु मासूम मुर्क संदसि चहिरे ते फैलिजी वेंदी हुई। हू जिते बि रहियो सिंध सिंधी ॿोली ऐं अदब जी तरक़ी संदसि मुख्य मक़सदु हो। सिंधी शाम, एंटी वन यूनिट तहरीक, चौथी मार्च, वरसियूं, मुशाइरा, एहतिजाजी मुज़ाहरा सभिनी में अॻभरो रहियो। कराची रूसी हले वियो त उते बि नूरुद्दीन सरकी, हफ़ीज़ शेख, ग़ुलाम रब्बानी, शेखयाल ऐं ॿियनि दोस्तनि सां सरगर्मियुनि में शामिलु रहियो। हिकु ॾींहुं मास्तर मोहम्मद हुसैन मिठाराम हॉस्टल वञी पहुतो। अदा बगन मौली साहिबु चयो थी जे वापसि न ईंदे त मिल्कियत मां टको न ॾींदोमांइ। मास्तर ज़रिए मौली साहिब जे नियापी बगन खे मुंझाए विधो ऐं हू सखर वापसि मोटी आयो। सखर में वरी साॻिया मौली साहिब खे न वणंदड़ सिलसिला। हाणे त तरक़ी पसंदि कामरेड अदीबनि सां बि संगत वधी वई हुई। साॻिया घस ऐं साॻी अरडाइप। 27 अप्रैल 1971 शाम 7 वॻे 27 अप्रैल 1971 ते शाम 7 वॻे हिकु सब इंस्पेक्टर ऐं 4 सिपाही जागीराणी वाले में भटी हवेली जे दर ते पहुचनि था ऐं उन अरड़े अदीब खे पंफलेट केस में गिरफ़्तार करे वठी वञनि था।
पुलिस ऐं जेल हुन लाइ का नई ॻाल्हि न हुई। 1965 में बि हू पंहिंजे दोस्त शेख हयात सां गॾु जेल में हो ऐं ॿाहिरि जेल जे भरिसां रहंदड़ संदसि दोस्त शेख हफ़ीज़ शेख हुन खां बिना मोकिलाइण जे हिन दुनिया में हलियो वियो। दोस्त जे विछोड़े जो दर्द ऐं जेल जूं दीवारूं। हिन दफ़े खेसि पंफलेट न लिखण जे ॾोह में पंफलेट केस में फासायो वियो। अहिड़ी ॾुखी सूरत हाल में सॼी दुनिया जो दर्द रखंदड़ उहे रोशन ख़्याल तरक़ी पसंद कामरेड अदीब परे परे ताईं ज़ाहिर कोन हुआ। मौली साहब अब्दुल हमीद भट्टी हूअं त पंहिंजे पुट ते इन्हनि सरगर्मियुनि जे करे नाराज़ हूंदो, पर जॾहिं ए सेक्शन थाणे ते हुनखे बांदीअ जे रूप में ॾिठाई त पंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा रोके न सघियो। जेल में बि रशीद भट्टी मुड़सीअ सां रहियो। संदसि जेल जी डायरी असीं लोचू लोह में इन जी शायदि ॾींदी। जेल में संदसि हिकु वेझो कहाणीकार दोस्त हर हफ़्ते कलंदर शहबाज़ जी दरगाह तां तावीज़ घुराईंदो हो ऐं संदसि ॿई ॿाहूं ठूठ खां ॾोरनि ताईं तावीज़ सां भरिजी वियूं। 16 फेबरवरी 1988 16 फरवरी 1988 अॼु वरी घणे वक़्त खां पोइ जागराणी माले में हिकिड़ो मेड़ाको थियो आहे। हिन भेरे कंहिं बि हथ में न बैनर आहे, न झंडो, न प्ले कार्ड। माण्हुनि जे चहिरनि ते उदासी आहे। शाइर अदीब सहाफ़ी कारकुन गॾु थिया आहिनि। सभई उॿाणक नज़र अची रहिया आहिनि। शेख हयात रसूल बेश पलेजीअ सां भाकुर पाए सुॾकी रहियो आहे। तनीर अब्बासी, हमीद सिंधी, फता मलिक सभई ॾुखारा आहिनि। अदल सुमरा छा थियो आहे? को जुलूस वग़ैरह निकिरंदो छा जो हेतिरा सारा अदीब ऐं सहाफ़ी गॾु थिया आहिनि? हा, अॼु उन अॾे इंसान जे आख़िरी सफ़र जो जुलूस निकिरंदो, जेको कॾहिं हितां जुलूस जा एहतमाम कंदो, जेको चवंदो त मां ईअं पोरियो कंदो आहियां, ॼण मूंखे कॾहिं मरणो न आहे। हर इंसान जो अहिड़ो जुलूस ज़रूरु निकिरंदो। मौलवी शेदाईअ जे आख़िरी जुलूस में 15 माण्हू ऐं वाल्टियर जे मैयत में 4 माण्हू हुआ। इन सां मरण वारे ते कहिड़ो फ़र्क़ु थो पवे? हिते त जलादनि जे आख़िरी जुलूसनि में लखे माण्हू शामिलु थियनि था। रशीद भट्टीअ जा टहक गुमाइजी विया त संदसि दोस्तनि खां खिलण ई विसरी वियो। सभई दोस्त पंहिंजा संजीदा विया थी, न मुर्के थो कोई, नथो को खिलाए। पंहिंजनि टहकनि वसीले दोस्तनि खे खिलाइण वारो बगन अॼु सभिनी खे रुआरे हले वियो। रशीद भट्टी ईअं खिलंदे खिलंदे हले वियो। कहिड़ी ज़रूरत हुई एॾी हणण जी? हाणे त माण्हुनि खां संदसि किताबनि जा नाला बि विसरी विया आहिनि। सिंधालॉजी वारनि सिंधी अफ़साने ते PhD थीसिस शाये कराई आहे। उन में रशीद भट्टीअ जो ज़िक्र ई कोन्हे। अदीब या कहाणीकार त ख़ैरु आहे, पर उहो हिकु वॾो सहाफ़ी बि हो। अॼु जे दौर में सहाफ़ी हुजणु वॾी ॻाल्हि आहे। हू त नाले वारी रोज़ानी अख़बार हिलाल पाकिस्तान जो एडिटर हुयो। यार, हू कहिड़ो एडिटर हो जो घर लाइ प्लाट हासिलु करण बदिरां कहाणियुनि जे प्लाट जी तरतीब में मसरूफ़ रहियो। हू पढ़ियलु लिखियलु ऐं सोच वीचार वारो सहाफ़ी हो ऐं सिंधी सहाफ़त में अहिड़नि सहाफ़ियुनि लाइ गुंजाइश घटि हूंदी आहे। हू नाकाम सहाफ़ी हो, न पुलिस सां दोस्ती, न कामोरनि सां यारी। पोइ त हू जितां कितां वियो। हू माण्हुनि जे दिलनि में रहंदो। कहिड़ा माण्हू? अदीब, शाइर, अदीब, दोस्त, सिंधी ॿोलीअ सां मुहबत कंदड़, उन्हनि जे दिलनि ते कहिड़ो एतबार। बहरहाल रशीद भट्टी इंसान हो। हुन में ख़ूबियुनि सां गॾु के खामियूं बि हूंदियूं। बिल्कुलु हुन में खामियूं हुयूं। हुन जी वॾी खामी इहा हुई त हू ख़ुददार, ख़ुशामद ऐं मसल पसंदीअ खां परे हो, जंहिं करे समाजी ऐं मादी वहिंवार में नाकाम रहियो। हू रियासत जी नज़र में फज़ीलत वारो बि न हुयो। इहो ई सबबु हो जो हुनखे को बि तमगा फज़ीलत या प्राइड ऑफ परफॉर्मेंस न मिलियो। सभई फज़ीलत वारा शाइर ऐं अदीब तमगनि वारी कतार में निहायत फज़ीलत सां पंहिंजे वारे जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। तुंहिंजा लफ़्ज़ थधा, लहजो मिठो ऐं नरम आहे। हर सिट में शुक्रगुज़ारी आहे। तोखे तमगो ज़रूरु मिलंदो, पर उन लाइ तोखे कुझु ॾींहंनि लाइ पंहिंजो कंधु असां वटि गिरवी रखिणो पवंदो। रशीद भट्टी ऐवाननि जे दरवाज़नि ते खुटंदड़ कंहिं बि कतार में न बीठो। पंहिंजी ख़ुददारी वारे धार रस्ते ते रहियो ऐं उतां ई हले वियो। छा तूं वएं सो वएं, वरी वरंदे कोन, छा ही धरती तो न सारींदी सुॾका भरे। हाणे वरसियूं ऐं तकरीरूं आहिनि, से बि केतिरियूं, 44 वरसियूं। रशीद भट्टी यादगार कमेटी या ट्रस्ट लाइ कयल इमदादी ऐलान बि सभिनी खां विसरी विया आहिनि। सभई ऐलान, तकरीरूं ऐं किताब हिते रहिजी वेंदा। कहाणियूं ऐं किताब हिते रहिजी वेंदा। माण्हू पाण खे विसारे थो छॾे, ॿियनि खे किथां यादि कंदो। हीअ सिंधी अदीब संगत वारा कंगला शाइर ऐं अदीब जेके
मेंबरनि खां 5-5 रुपया चंदो वठनि था, उहे किथां था रशीद भट्टी जी वरसी मल्हाए सघनि। इहो बि असां चांवरनि जी देग ईंदा हुआसीं, तॾहिं को प्रोग्राम कंदा हुआ, हाणे त करे ॾेखारिनि। जिन रशीद भट्टीअ जे 40 वरसियुनि में तकरीरूं कयूं, उन्हनि मां बि केतिरनि जूं वरसियूं मल्हाइजी वयूं आहिनि। शेख यार, तमीर अब्बासी, फ़कीर मोहम्मद लाशारी, कामिर बरकत अली आज़ाद, नासिर मोराई ऐं फ़तह अला उस्मानी, इहे सभु तकरीरूं करे वञी रशीद भट्टीअ सां मिलिया आहिनि। हाण न गॾिजाणी उहे, हाण न साॻिया यार, भट्टी तुंहिंजा हाण न गॾिजाणी उहे, हाण न साॻिया पार, भट्टी तुंहिंजा यार कणो कणो थी विया। अॼु असां रशीद भट्टीअ खे यादि कयो आहे। थी सघे थो कंहिं वक़्तु रशीद भट्टी बि असां मां कंहिंखे यादि करे, पर मां कंहिंखे बि संदसि वरसी मल्हाइण जी पक ॾियारे नथो सघां, छो त मां सिंधी अदबी संघ जो मेंबर आहियां। स्टेज ते मौजूदु इंतहाई मानायत अदीब दोस्तो अयाज़ गुल साहब, अदर सुमरो साहब, मुमताज़ बुखारी साहब, प्यारो सचल भट्टी साहब, मोहतरमा शमशाद बपड़ साहिबा, रुबीना भट्टी साहिबा ऐं हिन स्टेज जो मेज़बान ख़ादिम डॉक्टर ख़ादिम मंगी साहब ऐं साम्हूं मौजूदु इंतहाई मानायती शख़्सियतूं, जिन में बदर हुजण साहब, मंज़ूर बेदार साहब, अब्दुल लतीफ़ अंसारी जंहिं थीसिस लिखी आहे, सचल भट्टी साहब जिन जी ख़िदमतुनि ते, सरवर सेब साहब पने आखिल खां कई हिते आयल आहे, ज़ाहिद सिंधू हमेशह सथ में शामिल, अख्तर दरगाही इंतज़ाम जो डॉक्टर माहिर ख़ातिम साहब, मुसविर अकबर सोलंगी साहब, लितल कलोड़ो साहब, सजाद कुरैशी साहब, फैज़ उमरो साहब ऐं बशीर माहिर साहब, ख़ालिद बामण साहब बि सवेरा हुआ, सतार ज़ंगेजो साहब, मजीद नवाज़ साहब ऐं लाइव हलाईंदड़ इसाक खोसो साहब ऐं इंतहाई मानायता दोस्तो ख़वातीन हज़रात। सिंधी अदब ऐं ॿोलीअ जे घणघुरे रशीद भट्टीअ जी कदावर शख़्सियत ते समूरनि पासनि खे कुझु सिटुनि में समाइणु सवलो कमु नाहे। संदन अदबी ख़िदमतुनि जो हिकिड़ो डिघो ऐं तवील सफ़र आहे। रशीद भट्टीअ जे अदबी किरदार जा 2 हिस्सा आहिनि, हिकु तहरीर, ॿियो तहरीक। तहरीर जी जहान में हुन पंहिंजे कलमी काविशुनि सां समूरी ॼबार अदब खे अर्पे छॾी। संदसि तहरीरी समर में शाहकार तख़लीक़ूं बि आहिनि, तर्जुमा बि शामिल आहिनि। उन्हनि में अफ़सानवी अदब नुमाया आहे। उन्हनि में अफ़साननि जा 2 मजमूआ, ख़ासि तौर ते पहिरियों जेको आहे घड़ी घड़ीअ हिकु घाव, उन जो मुहाग सिंध जे मुहदार कहाणीकार जमाल अबड़े जो लिखियलु आहे। दिलि चाहे थी त उन्हनि जा के जुमिला बि हिते वरजाइजनि हा, पर वक़्तु मुख़्तसिर, उन जे करे सिर्फ़ु तस्करो ई करे सघिजे थो। ही उन जे इब्तदाई दौर जा अफ़साना आहिनि, जेके नवां अफ़साना हुआ ऐं उन खां पोइ वरी जेको ॿियो हुन जो इलाही अरसे खां पोइ मजमू आयो, देस सुठो दिलवारा जाॻिया, उन में 8 अफ़साना आहिनि। मजमूई तौर ते 11 अफ़साना इहे थींदा, जेके हुननि जे सॼी ज़िंदगी जो निचोड़ आहिनि, 2 मजमूअनि जे सूरत में शायदि आहिनि। ॿियो जेको मजमू आहे उन में तनवीर अब्बासी साहब जन जो मुहाग आहे। इन्हनि मजमूअनि खां सवाइ जेका सुञाण रशीद भट्टी साहब जी आहे, उहा तंज़ ऐं मज़ाह जो कहाणीकार जी हैसियत में, जेको तमामु वॾो अहम कमु आहे। ऐं उन में हुनजो निमाया जेको अहमियत वारो आहे किताब, उहो आहे सियारे जी राति। उन में बि 11 अफ़साना, माना कुल 22 अफ़साननि में रशीद भट्टी साहब जी सॼी महिनत जेका आहे, तख़लीक़ी क़ुवत आहे, उहा तव्हांजे साम्हूं अचे थी। उन खां सवाइ अफ़सानवी अदब में हिकिड़ो नॉवेलेट बि आहे, आशिक़ ज़हर पियार, नंढो नाविल आहे डेमी साइज़ में, ऐं तक़रीबन 65 खनि पेज थींदो। उन में ख़ासि तौर ते मुग़ल दौर जूं जेके
हालतूं सिंध में हुयूं उन्हनि जी अकासी थियल आहे। इहो किताबु उन वक़्तु तमामु वॾी अहमियत वारो हुयो, छाकाणि त सिंध में जेका शऊर जी बाध वीझ ऐं तारीख़ ॾांहुं मोट ऐं माज़ी में सिंध सां थियल बेदनि जो बरजाव ऐं तस्करो जेको आहे रुगो हिकिड़ो सियासी उथल पुथल ऐं तहरुक आणण जी हिकिड़ी कोशिशि हुई। रशीद भट्टी साहिबु इहे अफ़साना नॉवलेट पंहिंजी जाइ ते लिखिया, पर गैर अफ़सानवी अदब में हिते तस्करो थी वियो आहे, तंहिंजे करे उनजो बरजाव नथो कयां। ख़ासि तौर ते सचल भट्टी काफ़ी प्रोफाइल ॿुधायो जंहिंमें ख़ाका आहिनि, ख़ाका उन नाले वारनि दोस्तनि ते आहिनि जिन जा तफ़सीली नाला हुन वरिता। जेल जी डायरी आहे, उनजो बि तस्करो थी चुको आहे। उहा जेल जी डायरी तमामु असीं लोचूं लोह में तमामु वॾी अहमियत वारी आहे ऐं हुन में उन दौर जी जेका सियासी जिदोजहद जी कथा बि अचे थी ऐं साॻे वक़्तु उन में ख़ासि तौर ते हेमू कालाणी जी खोलीअ में जेको हुनजो वञणु थिए थो, उहा ई खोली आहे जंहिंमें सिंध जो इहो सूरमो बाद में फांसी घाट वञे थो। त उन में हिकु तरफ़ नफ़्सियाती, ॿिए तरफ़ हौसलो, उत्साह, इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन में नज़र अचनि थियूं। उन खां सवाइ मुहाग ॾाढा अहम आहिनि, पर ख़ासि तौर ते मां जंहिं मुहाग जो ज़िक्र करणु चाहींदुसि जेको शेख आज़ जी किताब ख़त तक़रीरूं ऐं तहरीरूं जो आहे, उहो उन दौर जी अदबी तारीख़ आहे, जिदोजहद ऐं जो निचोड़ आहे। तव्हां मां शायदि थोरनि माण्हुनि खे इहो अहसासु हुजे त अॼु असां जेका सियासी आज़ादी, तहरीर जी आज़ादी कंहिं हद ताईं हासिलु करे सघिया आहियूं, उन में हिन तरक़ी पसंदि लॾे कहिड़ियूं अकूबतूं बर्दाश्त कयूं, कीअं रोज़ जीअण ऐं मरणु थींदो हुयो, कीअं अताब ईंदा हुआ, कीअं लिकण ऐं गुम थियण जा मरहला ईंदा हुआ। CID वारनि खां वठी पुलिस वारनि ऐं ॻुझनि इदारनि जे खां पाण बचाईंदे इन जिदोजहद खे जारी रखणु को आसान कमु न हो। इन मुहाग खां सवाइ मजमूई तौर ते असां जेकॾहिं रशीद भट्टी जे महिनतुनि ऐं जाखोड़ियुनि जो ज़िक्र कंदासीं त उन्हनि में उनजो सिंधी अदब ऐं सिंधी ॿोली लाइ वॾो किरदारु रहियो आहे, जंहिंजो मजमूई तौर ते हिते तबसरो थी चुको ऐं उहो किरदारु तहरीरुनि जी सूरत में इलाही तस्करे हेठि आयो। वरी उन्हनि तहरीरुनि में जेके सियासी उथल पुथल वारा तहरीरूं आहिनि उहे अलॻि आहिनि, जेके तहरीक जो हिसो आहिनि। उन्हनि सहाफ़ती लिखणनि में अनेक मौज़ूअनि में हुननि वीचार बयानु कया आहिनि। बहरहाल हिकु उत्साहींदड़ आंजन ईज़ाउनि तकलीफ़नि में गुज़ारींदड़ ऐं पंहिंजे दौर खे तब्दीली ॾांहुं माइल कंदड़ हिकु अमली ज़िमेदार, जंहिंखे असीं कमिटेड चवंदा आहियूं, लेखक। ऐं पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदो आहियां त अयाज़ ऐं अदल वांगुरु आउं बि हुनजे वेझड़ो रहियुसि ऐं मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात में ई हुननि एॾो मान ॾिनो जेको अॼु ॾींहं ताईं रशीद भट्टीअ जे हवाले सां तासुरु हूंदो आहे त हू खोरो ऐं खरो हुयो ऐं घटि माण्हुनि खे वेझो रखंदो हो। इहो शायदि कंहिं हद ताईं दुरुस्त थी सघे, पर मां न चई सघंदुसि। हू 1981 में मुंहिंजे ॿारनि जे नज़मुनि जे मजमुए, गीतनि जे मजमुए टिमटिम टांडाणा जी महूरत वारी तक़रीब में मौजूदु हुयो। अयाज़, अदल, तनवीर इहे सभु मौजूदु आहे, पर उनजी सदारत रशीद भट्टी साहिब खां करायूं। ऐं इहा जेको शऊर बि आहे हो त इन टहीअ ॾिनो हुयो असांखे, त उन वक़्तु जो डिप्टी कमिश्नर असांजो ख़ासि महिमान बि न हुयो, उहो ॿुधंदड़ जी हैसियत में शरीक हो, ग़ुलाम मेमण साहिबु।
पर रशीद भट्टी खां सदारत कराइण ऐं उन वक़्तु इहो इन नाले जी चूंड करणु उहा इन जे लाइ हुई त रशीद भट्टीअ जे क़दावर शख़्सियत जे बारे में उन वक़्तु असांजी जेका बि टही हुई उहा चङी रीति ॼाणंदी हुई त रशीद भट्टी जो कहिड़ो किरदारु आहे। रशीद भट्टी जो घणियूं ॻाल्हियूं वर्जाए सघजनि थियूं। हू पंहिंजे लिखण में बेबाक जेतिरो रहियो आहे। ख़ैरपुर जी हिकिड़ी शख़्सियत जे बारे में लिखियईं त ख़ैरपुर में ॿ वॾियूं शख़्सियतूं आहिनि, ॿ वॾियूं मशहूरु हैसियत रखनि थियूं, हिकु रबू वारी खॾ ऐं हिकिड़ो फलाणो। उहो फलाणो अची कावड़ियो ऐं उहो ताक़तवर सगारो माण्हू, पोइ परचाणनि जा मरहला उन में नंढी उमिरि हूंदे असां बि शामिलु हुयासीं, तनवीर अब्बासी साहबु। ऐं उन माण्हूअ खे तनवीर अब्बासी चयो, बाबा हुन त तोखे मशहूरु करे छॾियो आहे। बहरहाल उहो तनवीर जी इज़त कंदो हुयो, इन जे करे उहा ॻाल्हि लहे विटी थी वई। ऐं इहा साॻी ॻाल्हि हुन मुंहिंजी तक़रीर जेका आहे, जेका देसुता कंहिं मजमे में आहे, उहा शाया थियल आहे तक़रीर, जेका टिमटिम टांडाण जे इलाइक़े ऐं उनजी हथ अखरे मूं वटि मौजूदु बि आहे। रशीद भट्टी साहब सां वाबस्तगी जो इहो आलम हुयो त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वञनि था तॾहिं बि मां उते उन तदफ़ीन में मौजूदु आहियां ऐं इहो सॼो लॾो असांजो मौजूदु आहे। ऐं उन खां पोइ जेके वरसियूं थियूं आहिनि उन्हनि में बि घणे भाङे शिरकत रही आहे। मूंखे यादि आहे त हिकिड़े दफ़े रसूल बख्श पलीजो साहिबु उतां वापसी खां पोइ मूं सां गॾु हलियो हुयो ऐं मां रेडियो पाकिस्तान ते पहिरियों इंटरव्यू उनजो रिकॉर्ड कयो। ऐं मूंखे यादि आहे त उन जे लाइ मूंखे काफ़ी कुझु भोगणो पियो हुयो। रशीद भट्टी साहबु ऐं मुमताज़ निज़ामाणी साहब सां गॾु हिकु भेरो मुंहिंजे उताक ते महिरबानी थिया हुआ। हूअं त हुन सां मिलणु तमामु घणो हो, पर हीअ मां इब्तदाई दौर जी ॻाल्हि कयां थो। इहो सभु कुझु या इन्हनि सभिनी शख़्सियतुनि में तनवीर अब्बासी, रशीद भट्टी उन्हनि जो किरदारु हो। रशीद भट्टी जॾहिं ख़ैरपुर में तनवीर अब्बासी वटि ईंदो हुयो त उते मुंहिंजो बि वञणु थींदो हुयो। भोग ऐं चर्चे में ही बेमिसाल हुया। रसूल मेमण जी किताब जी महूरत खां पोइ सभई जागीराणी पाड़े जे हिकु कुंड जे घर ते गॾु थिया हुआ। पोइ उन गॾिजाणीअ में फ़ताह मलिक, रशीद भट्टी ऐं तनवीर अब्बासी उहे सभई कीअं ॿोले रहिया हुआ, कीअं ॻाल्हाए रहिया हुआ। पंहिंजे नसीर मिर्ज़ा चवंदो आहे मद मस्त जेका कचहरीअ में, उन्हनि खे ॿुधी असां हैरान थींदा हुआसीं। मां सम्झां थो त रशीद भट्टीअ ते जेतिरो बि ॻाल्हाइजे थोरो आहे, पर थुल्हे लेखे 4 ॻाल्हियूं जेके अव्हां सां शेयर कयूं ऐं उनजो मक़सदु इहो हो त उनखे भेटा ॾेई सघिजूं ऐं हुनजे हवाले सां 4 ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ तरीक़े सां अव्हां ताईं पहुचाए सघजनि। महिरबानी। ऐं हाणे प्रोग्राम जे आख़िर में आयल समूरनि मुअज़्ज़िज़ महिमाननि जा थोरा मञण जे लाइ ऐं वोट ऑफ थैंक्स चवण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुमि आर्ट्स काउंसिल सखर जे सदर मोहतरम मुमताज़ बुखारी साहब जन खे त अचनि ऐं समूरनि मुअज़्ज़िज़ महिमाननि जा थोरा मञनि। महिरबानी डॉक्टर ख़ादिर मंगी साहब, स्टेज ते मौजूदु मानाइता महिमान ऐं साम्हूं वेठल सभिनी महिमाननि खे हक़ मौजूदु सिंध मौजूदु। सखर आर्ट्स काउंसिल पारां असीं जेकी असांजी BOG आहे गजी या रिवायत रखीसूं त न रुगो अदब पर ॿियनि शोबनि सां लाॻापियल जेके बि अहम शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु यादि कजे। उहे सखर जूं जेतोणीकि एड्रेस तौरु लाॻापो रखण वारी शख़्सियतूं आहिनि, पर उन्हनि जो कमु, उन्हनि जी सुञाणप उहा रुगो सिंध ताईं न पर मुल्क पर उन मां केतिरनि जी परॾेह में बि सुञाणप आहे। सो इन करे असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि जा प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। उनजो उन समूरे जेको अदबी कमु आहे उन में तख़लीक़ी जेको अदबी कमु आहे उन में उन खां सभिनी खां हावी जेको आहे उहो उनजो तख़लीक़ी अदबी कम में अफ़सानवी अदब आहे।
जेतोणीकि संदन तर्जुमा शानदार आहिनि, अहिड़ा शानदार तर्जुमा, अहिड़ी चूंड जेका असां ताईं जी जेकी टही आहे या उनखां पोइ वारी टही आहे उनखे उन मां सिखणु पढ़ण जो मौक़ो मिलियो। ऐं उनखां सवाइ उनजी शख़्सियत जा जेके ॿिया पासा हुआ, सहाफ़त जो पासो उनजो आलीशान, उनजी वकालत जो पासो, थी सघे थो जेके जुगादड़ी वकील हुजनि उन्हनि लाइ हू हिकिड़ो आम ऐं नाकाम वकील हुजे, पर उन्हनि लाइ ई कामयाबु वकील हो जेके सम्झनि पिया त उहे उन ई वकीलनि खां मुख़्तलिफ़ आहे जेके वकालत खे आमतौर ते पेशावर वकालत वारा हूंदा आहिनि, पर उन्हनि जो वरी उन पेशे खे ॿिए पेशे में तब्दील करे छॾींदा आहिनि। उन्हनि खां ई मुख़्तलिफ़ वकील रहिया आहिनि। ऐं सियासत में ऐं जाखोड़ में मां नथो सम्झां त को शायदि सिंध जो को माण्हू हुजे जेको रशीद भट्टी खे न ॼाणींदो हुजे, न सुञाणींदो हुजे, छो त अदब पंहिंजी जाइ ते हिकु उनखे ज़रूरत न आहे हूंदी सियासत जी। नई सियासत जेको अदब बिना अॻिते वधंदी आहे, पर रशीद भट्टी हिकिड़ो मुतहरिक सियासी कारकुन, अदब खां हटी बि जेकॾहिं अदीब न बि हुजे हा त हू तमामु वॾो सियासी कारकुन, सियासी अॻुवाण हुजे हा, ऐं उनजी जेकी एप्रोच आहे उहा अहिड़ी साॻी रहे हा। त हुनजो इहो पासो, पर जेको सभिनी खां जेको वॾे में वॾो पासो हूंदो आहे, शायदि दुनिया जे कुझु माण्हुनि खे उहो नसीबु थियो हुजे, उहो आहे त पंहिंजी शख़्सियत में एॾो 180 डिग्री जो बदिलाव आणणु ऐं पंहिंजी पसगिरदाई में एॾी कंजस्टेड, एॾी जेको आहे गुतियल माहौल मां पाण खे तब्दील करणु, हिकिड़े मौलवी घराणे मां हिकु रोशन ख़्याल 180 डिग्री जो टर्न वठी अचणु, मां नथो सम्झां। मां जॾहिं सोचींदो आहियां तूं रशीद भट्टी जंहिंजे घर में जेको आहे मज़हब जो एॾो जेको असां बि उन ई सैदनि जे हूंदे शटल काक वारियूं ख़वातीन जेके आहिनि उहे पातल, वरी उन्हनि जी उन ई घराणे जूं जेके आहिनि रोशन ख़्याल भेनरूं असांजूं असांजे साम्हूं जॾहिं मौजूदु हुजनि त मूंखे हिकिड़ो अजीब ई रंग नज़र ईंदो आहे त रशीद भट्टी उहो रोशन ख़्याली जो ॾीओ आहे जेको सदाईं टिमटिमाईंदो रहंदो, ऐं इहो दीप कॾहिं विसणो न आहे। ऐं असां बि कोशिशि कंदासूं जेसिताईं असांजो हिन आर्ट्स काउंसिल जे हवाले सां सरगर्मियूं आहिनि त रशीद भट्टी बि उन सरगर्मी में हमेशह 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 जे लाइ असां सां गॾु हूंदा। तव्हां सभिनी जी हिकु भेरो ॿीहर महिरबानी, तव्हां शरीक थिया। हाणे असां रशीद भट्टी जी कहाणी जे लाइ तयारी कंदासूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं हाणे आख़िर में रशीद भट्टी साहिब जी कहाणी, हुनजी तमामु हिकिड़ी शाहकार कहाणी आहे बुण। असांजो दोस्त आहे हसन अब्बास, उहो लेखक आहे, हुनजी सुञाणप ड्रामा आर्टिस्ट जी आहे, प्रोड्यूसर जी आहे। उहा कहाणी पेश कंदो। हसन अब्बास खे गुज़ारिश आहे त अचे ऐं रशीद भट्टी जी कहाणी तहतुल लफ़्ज़ जेका कहाणी पेश करे रहिया आहियूं हुनजो नालो आहे वॾे सिखो थी कि न कयां वरी सिधो। वॾेरे जो दड़को ॿुधी मींहों वरी अॻिते वधियो। हुनजे साम्हूं जूअर जा डिघा डिघा काना बीठा हुआ ऐं उन्हनि जे पोयां वाह जी कड़ ते बीठल वणनि ते अकी 4 माण्हू बीठा। हू सभु ॻोठ जा बि न हुआ, उन्हनि में केतिरा इर्द गिर्द ऐं तर जा बि हुआ। हू सभु माण्हू तमाशो ॾिसण आया हुआ, इंसान ऐं हैवान जे मुक़ाबले जो। राति वॾेरे जी पोख में सूअर ॾसायो ऐं सुबुह जो वॾेरो साहब बि कुतनि जी पूरी लोध, तोपचिन जी पार्टी ऐं ख़ुशामंदियुनि जो खोड़ साण करे अची पोख ते पहुतो। वॾेरे अचण सां ई सूअर ते कुतनि जी बच कराई। कुतनि खे ॾिसी सूअर भॻो हुन ॿनीअ मां निकिरी वाह ॾांहुं लर कई। अॻियां बुंडे वटि खॾ ते वॾेरे जे तोपचिन जो हिकु जोड़ो तयारु बीठो हो त हिन फायर कया, जंहिंजा 2 फायर वञी सूअर खे लॻा। पर अॻियां सूअर बि सूअर हो, अहिड़ो तहिड़ो कोन हो जो 2 गोलियुनि सां तमामु थी वञे। हू गोलियूं बचाए वियो ऐं ताव में चितो थी बीही हिटकारण लॻो। कुता बि बाहोड़ा बीठा हुआ, सो राड़ो करे वञी वरिताऊंसि, पर फटियल सूअर अॻियां कुतनि जी हिकलोद किथे थी बीहे। खन में हणी सभु कुता सीटाए रखियईं। के पुछ पाए वठी भॻा ऐं के साणा थी पइजी रहिया। सूअर बि कुतनि खां जिंद छॾाए कसीअ में खप खोड़े वेही रहियो। सभु माण्हू उण तुण आंध मांध में हुआ त छा पए थियो। वॾेरे छुटल बि भर वारे वॾेरे रजब ॾांहुं वाहुर लाइ माण्हू दौड़ाया। वॾेरा झट कर, लोध मोकिल, महल ही अथई। पर वॾेरे रजब जो ॻोठ बि 4 मेल परे हो, सो वॾेरे छुटल खे अची आंध मांध वरितो। तेरियूं महटे पए पांधेड़नि खे गारियूं कढियाई त हेड़ा तेड़ा यको वञण लाइ किथे पहुचा। वॾेरे खे अॼु जहिड़ी कावड़ कॾहिं न ॾिठी हुई। 2 सेकंड बि हिकु जाइ बीहण कोन पए पुगुसि। पए थथ फथ में हेॾे होॾे फिरियो। वाचन मां गफ़ वही रही हुयसि। ज़बान ते गारियुनि जो धूड़ियो हुयसि। संदसि अॼु वारी हालत जो सबबु राणी हुई, जंहिंजो ख़्यालु हुनखे हर हर सताए रहियो हो।
राणी हुन कचे वारे वॾेरे परियल खां पंहिंजो ख़ासि चढ़ीअ वारो महरी उठ ॾेई वरिती हुई। कुती बि कुतनि जी माउ हुई। चयूं पए त वॾेरे कादन वारी मूमल जे बुण मां हुई। ऐं संदसि पीउ जो नसुल साईं शहंशाह वारे बुलडॉग राकेट सां पिए मिलियो, जंहिं लाइ चवंदा आहिनि त अकेले सिर 7 रुॻो 6 आङुरिया मात कया हुआ ऐं अहिड़नि तेड़नि सुअरनि जो त शुमार ई कोन हो। पर अॼु मूमल जी ॾोहिटी ऐं राकेट जी पोटी वॾेरे छुटल जी राणी सूअर अॻियां मरणे जी हालत में रत ॿुॾल जिस्म सां सीटी पई हुई। वॾेरो सोचे रहियो हो, मुंहिंजी राणी जामू 6 सैं वारो महरी उठ ॾेई वरिती आहे, साईं मुंहिंजे अॻियां मरी वेंदी, ईअं कीअं थींदो। हुन तोपचीअ खे वधीक फायर करण जो हुकुम ॾिनो, पर तोपची बि त ईअं न पए करे सघिया, छो जो हुननि ॼातो पए त जे गोली थिड़ी वञी सूअर बदिरां राणीअ खे लॻी त संदन ख़ैर न हूंदो। ओचितो वॾेरे जी नज़र मींहं ते पई। मींहों हुन जो नौकर हुयो, बहादुर ऐं मुड़ुस माण्हू हो। हू अकेले सिर वञी सूअर खे बख विझंदो हो। इहा हिमत ऐं हुरफत खेसि वॾनि खां विरसे में मिली हुई। संदसि पीउ ऐं ॾाॾो बि वॾेरे ऐं हुनजे अॿनि ॾाॾनि वटि मुलाज़मनि सां गॾु इहा ख़िदमत कंदा हुआ। संदसि पीउ जो मौत वॾेरे जे हुकुम सां जंगली रिछ खे फासाईंदे थियो। वॾेरे मींहं खे सॾे सूअर अॻियां राणीअ जे खणी अचण जो हुकुम ॾिनो। हुनखे वॾेरे जे हुकुम जी अहमियत ऐं इनकार जे नतीजनि जी चङी तरह ख़बर हुई। हू हेठि ॿनी अना लथो ऐं माण्हुनि में ख़ामोशी ऐं सांत अची वई। सभिनी ॼातो पए त मींहों मुड़ुस माण्हू आहे। हिन जे ॾफे खां वॾा वॾा सूअर न बची सघिया आहिनि। ही त हिन जे अॻियां कुझु की न आहे। पर ओचितो नुक़्तनि वांगुरु वेठल ख़ामोश तमाशाइनि में वरी चुरपुर पैदा थी ऐं भुण भुण वधी वञी घोड़े जी सूरत अख़्तियार कई। हुननि ॾिठो त मींहों पोइते मोटी रहियो हो। हू हाणे वॾेरे वटि पहुची चुको हो ऐं अदब सां हथ ॿधी चयईं, साईं मां सूअर सां साम्हूं पवण खां कसम खयो आहे। पुट कसम तो खणे, अड़े सिगो थी कि न कया आहे वरी सिधो। इहो दड़को ॿुधी मींहों हिकु दफ़ो वरी हेठि लथो। हू बहादुर हो ऐं हुन खां केतिरा ई निठर ऐं वॾा सूअर अकेले सिर मारिया हुआ। पर अॼु हुनजी दिलि जी धक धक संदसि वॾेरे जे हुकुम ते लाशऊरी तौरु वधंदड़ विख खे वंग विझी रही हुई। हू बने ते पुछी बीह रहियो। हुनजी नज़र जूअर जे पकल फसल ते हुई, पर दिमाग़ कंहिं ॿिए हंधि होसि। हुनजे अखियुनि आॾो बीठल जूअर जा सावा ऐं ॻाढ़ सिरा फिका काना पंहिंजो रंग ऐं वजूद गुम कंदा विया। दूर वाह जे कप ते बीठल वण ऐं उन्हनि ते वेठल तमाश बीन बि हुनजी नज़र में छका ऐं आख़िर परियां उभरंदड़ वाचूड़े जे गुबार में मिली गुबार थी विया ऐं उन गुबार मां हुन कनि माण्हुनि खे को लाश खणी ईंदे ॾिठो। संदसि भरिसां अचण ते हिकु ॼणे लाश जे मुंहं तां कपिड़ो हटायो। उहो संदसि पीउ जो लाश हो। हुन न करे अखियूं ॿूटे छॾियूं, पर संदसि ज़हन जे परदनि ते अञा के अक्स रहियल हुआ। हुन झट रखी वरी अखियूं खोलियूं त साम्हूं पंहिंजी माउ खे ॾिठई। ॿुढी ऐं हीणी ज़िंदगीअ जा ॿार खणी चेल बि ॿीणी थी चुकी हुअसि। हूअ लठ जे आधार ते हुन ॾांहुं वधी रही हुई। संदसि भर में अची उहा खेसि घूरण लॻी। हुनजे अखियुनि में इल्तिजा हुई ऐं आस। मींहं जे मुख मां ज़ोर सां निकिरी वियो, अमा मां तुंहिंजी आस पुॼाईंदुसि। मां सूअर सां कॾहिं न विढ़ंदुसि। वञी न तोड़े सूअर जा फर। मुंहिंजी बुनियादी कुती का निंदण की आहे छा। मींहं जे आॾो आयल माउ जी सूरत ओचितो गुम थी वई। हुन कंध वराए पुठिते तकियो। वॾेरो छुटल खॾ ते बीठो ऐं हुन ॾांहुं घुरे रहियो हो। हुन कंध फेरायो ऐं संदसि कदम ख़ुदि ब ख़ुदि अॻिते वधण लॻा। हाणे हू जूअर जे बिल्कुलु वेझो अची चुको हो। एतिरो वेझो जो अंदरां सूअर जे सहकण ऐं बहकारण ऐं कुतनि जे किकराहट जो आवाज़ बि हुन जे कननि ताईं पहुची थी सघियो। हुन फसल मां दग ठाहिण लाइ कननि में हथु विधो, पर अॻिते वधण बजाए वरी हू हबकी बीह रहियो। हू सोचण लॻो, अॻिते वधां या न। हू त अॼु माउ सां अंजाम करे आयो हो त वरी सूअर जो शिकार न कंदो। ऐं माणस कहिड़े न प्यार जी गिराटड़ी पाए खेसि पाबूअ मां चयो हो, पुट अची चढ़ी आहियां, अॼु हलां अलाए सुभाणे। दिल थी घुरेम त तोखे परणाए हथी को करे वञा। अबा हयातीअ ते कहिड़ो भरोसो। इजो काल जी ॻाल्हि आहे,
पिणे मर्याद सुबुह सां खिलंदो निकितो ऐं मोटी आयो त खिल खसे छॾियई। का ख़बर हुई कंहिंखे हिकर त पोटा ऐं पोटियूं बि ॾिसी पोइ मरां। हू सोचणु लॻो त संदसि माउ खे हुनजे विहांउ जो केतिरो न ऊनो हो ऐं केतिरो न तकिड़ो हुन संदसि परिणे जो बंदोबस्तु कयो हो। ॾिसबे जी 14 ते मुंहिंजो विहांउ आहे, हुन होरियां भुणकियो। संदसि दिलि में माउ जे प्यार ऐं इज़त जी लहर हिकु दफ़ो वरी डोड़ी वई ऐं हिन जज़्बात जे वहकिरे में वॾेरे जो हुकुम बि धकेलजी वियो। अमड़, तूं मूं लाइ सभु कुझु आहीं, तुंहिंजी ममता अणमट आहे। मां कोल पाड़ींदुसि, अमा मां तुंहिंजी आस पुॼाईंदुसि, ज़रूरु पुॼाईंदुसि। ऐं हू हिकु दफ़ो वरी पुठिते मोटियो। कमीना, वरी थो मोटी? चङो मां बि ॾिसंदुसि त कीअं थो रहीं ॻोठ में। असुल भत भाईपीअ मां न कढायां आहीं त मां रबन जो पुटु न पर कंहिं चोड़े जो पुटु आहियां। 10 कलम में अड़ाई अंदरि कराईंदुसि ऐं मींहं जा कदम रुकिजी विया। वॾेरो ॻोठ मां कढी छॾींदो, भत भाईपी बि कंहिंसां न रहंदी। मां काॾे वेंदुसि? अमड़ कीअं कंदी? गुलां जो संग कीअं मिलंदो? पोइ ॿार किथां थींदा? अमड़ जी आस कीअं पुॼंदी? उहे सभु वीचार हुनजे मुंझियल ज़हन ते वसकारो करण लॻा ऐं हुनजे जवाब ऐं जवाज़ ॻोल्हण जी कोशिश कई। पर आख़िर हुन वटि उन्हनि सवालनि जो जवाब थी बि कहिड़ो पए सघियो। हुन वॾेरे जो हुकुम मञण जो फ़ैसिलो करे छॾियो। हुनखे पंहिंजो पेट पालणो हुयो, गुलां जो संग वठिणो हुयो ऐं सभ खां वधीक हुनखे पंहिंजी ॿुढड़ी माउ जी आस पुॼाइणी हुई। हू अॻिते वधियो ऐं डफ़े सां काननि खे हटाईंदो जूअर में घिड़ियो। चौधारी हिकु दफ़ो वरी सांत छाइजी वई। सभु अखियूं फाड़े माण्हू ऐं मिरूअ जे मुख सभु अखियूं फाड़े माण्हू ऐं मिरूअ जे मुख फाड़े माण्हू ऐं मिरूअ जे मुख फाड़े माण्हू ऐं मिरूअ जे मुख